अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असांजे इंटरव्यू सेशन में तव्हां सभिनी खे भलीकार। हमेशह वांगुरु अॼु असां सां हिकिड़ो तमामु असांजो मुअज़्ज़िज़ महिमान, तव्हां सभिनी खे सुञाणो था चङी तरह सां, हिकु सियासी वर्कर, समाजी वर्कर, यूट्यूबर मुख़्तियार अब्बासी साहिबु असां सां गॾु आहिनि। मुख़्तियार साहिबु तव्हांखे असांजे स्टूडियो में भलीकार। असां तव्हांजूं एक्टिविटीज़ बि ॾिसंदा आहियूं, तव्हांजी जेका आहे सियासी जेको हिकिड़ो तव्हांजो सफ़रु आहे उनखे बि सभु सुञाणनि था ऐं उन खां वाक़ुफ़ु आहिनि। हींअर तव्हां सिंध जी जेका सूरत हाल आहे ऐं हींअर डॉक्टर शाहनवाज़ कुंभार सां जेको कुझु थियो उन खां पोइ वारो जेको ईअं सम्झो त जेका सिंध आहे उन खे तव्हां कीअं उनजी तशरीह कीअं कंदव? तमामु अहम सुवालु आहे ऐं जेको हिन वक़्तु जी तर्जुमानी बि करे थो अॼु उहो हीअ आहे त सिंध में हिन वक़्तु मूंखे जेको वॾे में वॾो जेको ड्रॉबैक नज़र अचे थो उहो इहो आहे त उहा कानून जी हुक्मरानी कान्हे, इदारनि जी हुक्मरानी कान्हे। जेकॾहिं इदारनि जी हुक्मरानी हुजे, कानून जी हुक्मरानी हुजे त हीअ शाहनवाज़ कुंवर जो क़त्लु ईअं कोन थिए हा, या सिंध में ॿिया जेकी बि एक्स्ट्रा जुडिशनल किलिंग्स थियनि था उहे ईअं न थियनि हा, या हीअ हाफ फ्राई फुल फ्राई भली ॾोहारी न, तव्हां उन्हनि खे जेको आहे सो हाफ फ्राई फुल फ्राई जे नाले में मां घटि में घटि उनजी हिमायत नथो करे सघां। को बि साञावंद नथो करे सघे, को बि लॉ जो स्टूडेंट, को बि जेको आहे जेको सिंध जे मथां कानून जी बालादस्ती चाहींदो उहो नथो करे सघे। असां सां ज़ुल्म हीअ आहे हिन ख़ासि करे शाहनवाज़ कुंवर वारे मामले में त फ़िरियादी बि पाण था थियूं, अदलिया बि पाण था थियूं ऐं माण्हू मारे बि पाण था छॾियूं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ भला बंदि कयो कोर्टूं, पोइ कोर्टुनि ते जेको अरबे रुपया खरबे रुपया जेको ख़र्च थो थिए पियो सॼे पाकिस्तान में केतिरियूं कोर्टूं, बंदि कयो कोर्टुनि खे। ब्लास्फेमी जो हिकिड़ो कानून ठहियलु आहे, भई कानून मौजूदु आहे, तव्हां उन कानून जे तहत जेको आहे सो पंहिंजो उहो कयो, कानून जे तहत सज़ा ॾियो न। सही सिधी सिंपल ॻाल्हि आहे त मुंहिंजी ID आहे हिकिड़ी 4 साल पुराणी आहे या 5 साल पुराणी आहे मुख़्तियार अब्बासी जे नाले सां, जेका लॉगिन नाहे मोबाइल नंबर सां, जेका ऐं उन वक़्तु के बि आइडियूं मोबाइल लॉगिन न थींदियूं। अच्छा, पोइ अॻिते हली हुननि ॾिठो त हीअ फेक ठहनि थियूं ऐं उहे चोरी थियनि थियूं, हैक थियनि थियूं, पोइ उन्हनि मोबाइल सां लॉगिन करणु शुरू कयो। पोइ उन में इहो थियो त जेको बि ID खोले पियो उनखे ज़रूरी हो त पंहिंजो मोबाइल नंबर उनखे ॾिए ऐं मोबाइल नंबर ते OTP ईंदी आहे, 1 टाइम जेको आहे सो कोड वर्ड ईंदो आहे। उन OPT हू जॾहिं उन में दाख़िल कंदो त पोइ उनजो पासवर्ड बि जेको आहे लॻाइणो पवंदो आहे। पोइ पासवर्ड बि हू कोशिशि कंदा आहिनि तव्हां पंहिंजो स्ट्रांग पासवर्ड ठाहियो। स्ट्रांग पासवर्ड आहे मुराद आहे त माना 14-15 अल्फाबेट, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ उनखे तव्हां पंहिंजी गूगल में सेव कयो। फेसबुक जी ID हैक करणु तमामु घणी सवली आहे, पर गूगल खे हैक करणु ॾाढो ॾुखियो आहे, छो त गूगल तव्हांजी कनेक्ट आहे तव्हांजी डिवाइस सां, तव्हांजे मोबाइल सां। कंहिं महिल बि पोइ उन में छा थींदो, तव्हांजे जॾहिं मोबाइल सां उहो लॉगिन थियलु हूंदो त कंहिं महिल बि को माण्हू किथे खोलींदो त उहो कोड वर्ड हुन खां घुरंदो। उहो एक्चुअली तव्हां डबल प्राइवेसी लॻाईंदा आहियो या डबल जेको आहे सो टू फैक्टर ऑथेंटिकेशन, टू फैक्टर जी टू फैक्टर मां मुराद ई आहे न त हू रुगो जॾहिं पासवर्ड तव्हांजो चोरी थी थो वञे पर कोड वर्ड डिवाइस हुनजी चेंज आहे त तव्हां वटि नोटिफिकेशन ईंदो त फलाणे हंध ते फलाणी एरिया मां तव्हांजी हीअ ID खुले थी, तव्हां लिखो दैट इज़ वाज मी या दैट इज़ नॉट, मतलब इट इज़ मी और इट इज़ नॉट मी, इट इज़ नॉट मी। या तव्हां ॾे हुन खां पासवर्ड घुरंदो, हाणे हुन वटि पासवर्ड त ईंदो ई कोन न, पोइ मोट में हू न थींदो। हाणे ही छा हो त हिनजी हुई पुराणी ID, 4 साल पुराणी ID शाहनवाज़ शाह जे नाले सां। अच्छा, उहा हैक कंहिं कई। मां तव्हांजे हिन चैनल जे थ्रू तव्हांखे मां ही अर्ज़ु रखणु थो चाहियां त मां हिकिड़ो समाजी एक्टिविस्ट आहियां, सोशल एक्टिविस्ट आहियां। थोरो घणो मुंहिंजो नफ़्सियात सां तालुक़ु आहे, मां नाज़म बि थी रहियो आहियां, मां माण्हुनि जी मेंटलीअ खां बि घणो वाक़ुफ़ु आहियां। सिंधी माण्हुनि में जेका हिकु जनरली वॾे में वॾी बीमारी आहे उहा आहे अणसप, साड़, हसद ऐं पंहिंजे ज़ाती बुग़्ज़ में अॻिले खां पलां थो करणु। अच्छा, हा, इहा जनरली साइकी आहे तव्हांजी। हीअ जेके खून था ॾिसो, जेके पंहिंजो तज़ाद था ॾिसो, जेकी घर खां जेको उठो वेठो आहे उनजो बुनियादी सबबु नफ़्सियाती आहे,
बुनियादी सबब You're right. उहे सहन कोन था हिक ॿिए खे न, छो त इहा महरूमी आहे न, हज़ारे सवें सालनि जी जेका असांजे अंदर में महरूमी आहे उहा इन सहप खे इन ख़तमु करे छॾियो। फलाणो छो वधियो, फलाणे कार छो धारी, फलाणो डॉक्टर छो थियो, फलाणे जी धीउ वरी डिप्टी कमिश्नर थी वई, वरी हीअं थी वियो, वरी हूअं थी वियो। हाणे इहा बेसिकली महरूमी आहे। पाकिस्तान में त पाकिस्तान जूं सभिनी क़ौमुनि में महरूमियूं आहिनि, पर मां हिन वक़्तु जेका ॻाल्हि कंदुसि, जेका सिंध जंहिं महरूमी मां गुज़रे पई, उहा शायदि पाकिस्तान जी का बि क़ौम कोन पई गुज़रे। छो त हिते वसीलनि जी फुरलुट, धरतीअ जी फुरलुट, रोज़गार जी फुरलुट, बुख बेइंतिहा, तव्हां पाण उन ते तमामु घणी रिसर्च तव्हांजी थियल बि आहे, हमसरी ते तव्हांजा एडिटोरियल बि आया आहिनि त सिंध में ख़ासि करे 70% माण्हू जेको आहे न गुरबत जी लकीर खां हेठि पिया पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि। हाणे उहा जेका शाहूकार सिंध, उहा जेका तमामु हिकिड़ी बहितरीनु सिंध जंहिंजा वसीला, जंहिंजो दरिया ऐं उहे माण्हू बुख पिया मरनि, त ज़ाहिर आहे उन्हनि जे अंदर में हिकिड़ी महरूमी पैदा थींदी। इहे सभु महरूमीअ जा मामला आहिनि। मिसाल समुंड असां वटि, दरियाह असां वटि, कचो असां वटि, काछो असां वटि, थर असां वटि, ॿेला असां वटि, जबल असां वटि, 6 जबल सिंध में, 6 जबल सिंध में, मादनियात बहितरीनु। सिंध जो जेको कोयलो जेको थर वारो आहे, तव्हां सऊदी अरब ऐं ईरान जो तेल गॾु ई उनजी जेका क़ीमत ठाहींदव, उन खां बि अञा वधीक थर वारे कोयले जी क़ीमत आहे। या उनखां पोइ ॿिया मादनियात, मसलन कारूंझर वारो जबल, मिसाल ही शाह गोदड़ो आहे असांजे मथां, मेड़ खैरपनाथन जे मथां फरीदाबाद वारो इलाइक़ो आहे, उते जेको यूरेनियम निकितो आहे, इहो जेको सरदार चांडियो कमर जे मथां जेको जबल आहे, खीरथर जबल, उते जेको यूरेनियम होॾे कंहिंखे कोन था वञण ॾियनि, उहो आहे। उनखां पोइ ही खूरवा समेत सांगड़, ॿिया जेकी बि इलाइक़ा आहिनि, उन में जेको तेल आहे उहो सिंध जेका आहे असां उहा 62% तेल जेका बि आहे उहा ॾिए पई। 72% जेका आहे उहा गैस ॾिए थी। तव्हां हींअर ॾिसंदव त गैस जा ज़ख़ीरा खैरपुर इन खां घोटकी खां वठी वेंदे पंहिंजो इहो। हाणे इन्हनि जे हूंदे बि जेकॾहिं सिंध जो माण्हू 70% माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि हुजे, ऐं असीं पंहिंजी अखियुनि सां था ॾिसूं अदी पंहिंजो ज़ाहिदा मैडम, त माण्हुनि सां ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे, मुआशी ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे। असीं वरी बि शहरनि में वेठा आहियूं ऐं असांखे इलाही सहूलियतूं आहिनि। तव्हां हलो मां सां गॾु, मुंहिंजो ॻोठु आहे खैरपुरनाथन जा, उते ॾिसियो। ॿियो सॼी सिंध में तव्हां हलो, तव्हां ॾिसंदव त माण्हू गुरबत जी लकीर खां त हेठि आहिनि, पर ज़िलत जी ज़िंदगी था गुज़ारनि। माण्हुनि जे ॿचिड़नि खे पाइण लाइ कपिड़ा कोन्हनि के। सियासी मसइला बेसिकली आहिनि मुआशी मसइला, मुआशी मसइले जे ई करे जेको आहे सो महरूमी जनम वठंदी आहे। ॿियो हज़ारे सालनि जी ग़ुलामी, त पोइ जॾहिं माण्हू विड़ी बि नथो सघे, माण्हू कुझु करे बि नथो सघे, त पोइ अंदरि में पियो पचंदो, अंदरि में पची पोइ हुन मां उहा महरूमी जनम थी वठे। पोइ महरूमी जो इज़हार त किथे न किथे कंदो न, पोइ हिक ॿिए सां विड़ी, इहे ई घर जा भाती तव्हां ॾिसंदा आहियो न। जॾहिं के मुश्किलात सूरत में ईंदा आहिनि त पोइ हुननि जे अंदरि में चिड़चिड़ाहट, इहो ॿियो मौसम जा फ़र्क़ु, मौसम जेका अॻे मौसम हुई असांजी, उहा हाणे मौसम न रही आहे। कचो असांजो हिननि सॼो जेको आहे तबाह, ॿेला सॼा तबाह थी विया। गर्मीअ जी शिदत ही तव्हां ॾिसंदा आहियो न। मां बि पाण गरम इलाइक़े जो आहियां, पाणी आहे कोन, पर ही जैकोबाद, शिकारपुर, घोटकी या इन इलाइक़नि में अक्सर करे माण्हू थोरी घणी ॻाल्हि ते विड़ी पवंदा आहिनि न। पोइ मां उन्हनि खे चवंदो आहियां, मां चयो इहे माण्हू एतिरो था विढ़नि, भला बदीन वारा माण्हू एतिरो नथा विढ़नि। त हा यार, इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हू थधा न थधा न, थोरो मौसम जो फ़र्क़ु आहे। जिथे तव्हां ई पाण ॾिसंदा आहियो न, कॾहिं कॾहिं जून जुलाई में गर्मीअ में ॿाहिरि ईंदव, तव्हांजे जिस्म में अंदरि चिड़प हूंदी, गुस्सो हूंदो, बसि कंहिंखे न कंहिंखे हणी मां मारे विझां। इहो ॾाढी ख़ूबसूरत शइ आहे जो तव्हां मतिलबु जेके असांजे मुआशरती मसइलनि खे तव्हां नफ़्सियात सां ॻंढियो आहे, त इन जो मतिलबु आहे त असांखे पंहिंजी इन जेको साइड आहे नफ़्सियात जा जेके प्रॉब्लम्स असांजा अचनि था, उन्हनि खे असांखे अंडरस्टैंड करणु खपे। त असां सिंधी माण्हू जेके आहियूं, बिल्कुलु असांजो हीउ जेका मौसम आहे न, उहा ख़ुदि इंसान जे नफ़्सियात ते असरु थी छॾे। उनखे तव्हां समाज खां अलॻि नथा करे सघो। सही। तंहिंजे करे हाणे इहा ॻाल्हि सम्झी यादि हा, भली वण कटरायासीं, हीअं कयासीं। मां हुयुसि सेंट्रल जेल हैदराबाद में, पोइ 17 महीना हुयासीं MRD जी तहरीक में। उते हिकिड़ो ब्रिगेडियर हो जंहिं असांखे सज़ा ॾिनी। पोइ उनजो हाणे नालो कोन था खणूं, वरी मामिलो ईंदो। बहरहाल जॾहिं मां उतां ॿाहिरि निकितुसि त मूंखे कंहिं ॿुधायो त ही कचे जा जेकी बि वण हुया न, उहो ब्रिगेडियर कटाए ऐं ॻोठ खणाए वियो। हाणे उहे बि किरोड़नि जा हुया,
पोइ उन ते असां बयानु हलायूं पोइ DC हुयो शरीफ़ बलोच साहिबु पर हुन चयो त चए न इहो असल में धाड़ेलनि जे करे हीअं मां छा वण कटाइण सां धाड़ेल ख़तमु थी वेंदा हुया पर असल में छा हो त हिन जी प्री प्लानिंग हुई त हिकु त उन मां इकानमी हिननि जी ठहे पई उहो खपायूं ऐं ॿियो त हिन जी प्री प्लानिंग इहा हुई त इहे वण कटिजी वेंदा ऐं पोइ इहो थींदो त असांखे जेको आहे वधीक वरी हिन ते वरी ज़मीनुनि ते कब्ज़ो कंदासीं वरी ज़राअत कंदासीं ज़राअत कंदासीं ऐं उहो हींअर थिए पियो ग्रीन जे नाले में कॉर्पोरेशन जे नाले में इहो सॼो इहो आहे अच्छा मतलब हीअ जेका सॼी सूरत हाल आहे जेका असां हींअर सिंध में ॾिसूं पिया इहा इंतिहा पसंदी ऐं असांजो पाण में झेड़ो ऐं मतिलबु इहा सिंध जे सम्झो त कंहिंजे फ़ाइदे में वेंदी या असां सिंधियुनि जे फ़ाइदे में त कोन वेंदी न जो असीं हिक ॿिए सां था विढ़ूं मां त चवां थो सिंधियुनि जे फ़ाइदे में कोन वेंदी पर अॼु मां तव्हांजे हिन चैनल सां इहो ऐलान थो कयां त इहा इंतिहा पसंदी हिननि जे ख़ुदि फ़ाइदे में बि कोन वेंदी असां उन वक़्तु बि चयो अॼु खां 20 साल अॻु में चयो जनरल ज़िया जे दौर में बि त तूं जेको हीउ धंधो करीं थो तूं जेको क्लाशनकोफ कल्चर थो हिते आणी तूं जेको आफ़ीम हीरोइन जो नशो अफ़गानिस्तान जे थ्रू आणी थो तूं जेका तालिबनाइज़ेशन पैदा करीं थो इहा असांजा त बचा खाईंदी पर सुभाणे तव्हांजा बचा बि खाईंदी ऐं तव्हां ॾिठो पेशावर में जे यूनिवर्सिटियुनि में स्कूल में बम धमाका थिया सवें बचड़ा हुते शहीद थी विया असांखां वधीक इंतिहा पसंदी जो नुक़सानु त पंजाबी पियो लोड़े हींअर पंजाबी जो जेको लिखियो पढ़ियो मिडल क्लास आहे जेको एंकर आहे तव्हां उन्हनि जा तबसरा त ॿुधो शाहनवाज़ कुमार जे मसइले ते सलमान तासीर जहिड़ो माण्हू जेको आहे गवर्नर उनखे तव्हां क़तलु करे था छॾियो श्रीलंका में हिकिड़ो इंजीनियर आहे जेको फैक्ट्री में कमु थो करे जंहिंसां हिकिड़ो इंजीनियर उतां जो पाकिस्तान जो कोन थो ठहे उहो उनजे नाले हुलागे थो छॾे ते गुस्ताख उन श्रीलंका वारे खे कहिड़ी ख़बर त गुस्ताख छा थींदी आहे उनखे न पुछणु न गछणु न तहक़ीक़ात करणु वठी तव्हां हीअं रोड ते मारे बाहि ॾेई साड़े था छॾियो मशाल जो वाक़ियो थियो मशाल ख़ान जो वाक़ियो थियो एतिरा ॿिया सवें वाक़िया जेके आहिनि सो थिया आहिनि बेगुनाह माण्हुनि हिननि जेको आहे सो इहे गुस्ताख जे नाले में मारिया ऐं मां अॼु थो ॿुधायां तव्हांखे हिन चैनल जे थ्रू त अॼु ॾींहं ताईं कंहिं ते बि गुस्ताख जो मामिलो ज़ाहिर न थियो आहे मिसाल प्रोफेसर नोतन लाल हो प्रोफेसर नोतन लाल घोटकी में हुयो जंहिं ॾींहुं हुनजो स्कूल अचे ठाथऊं ऐं हुनखे गिरफ़्तार कयूं असां लाल माली MNA हो असां 3 ॼणनि जी अॻुवाणी में हिननि कमेटी ठाही लाल माली चेयरमैन हो मां ऐं अली पल हुन जा मेंबर हुयासीं असां वियासीं हुते घोटकीअ में उहो स्कूल सॼो ॾिठोसीं SP सां मिलियासीं DC सां मिलियासीं 5 साल उन नोतन लाल लोड़ियो ऐं हिकिड़े छोकिरे जंहिंखे कापीअ में हुन पकड़ियो हुनखे मार्कूं न पियो ॾिए उन रुॻो हिन ते बोतान आयो त हिन गुस्ताखे मज़हब कयो आहे हिकिड़ो प्रोफेसर आहे प्रिंसिपल आहे पंहिंजो स्कूल आहे उनखे कहिड़ो लाचार पियो आहे त उहो गुस्ताखी कंदो उन हणी छॾियऊं 5 साल उहो जेल में हो पोइ उन हाई कोर्ट 5 सालनि खां पोइ जो उन जो केस हलायो पोइ उन साबित कयो त न हिन ते को बि ॾोह कोन्हे हाणे मूंखे ॿुधायो त इहे 5 साल जेके ज़िंदगीअ जा हुन लोड़िया जेके जेल में इहे कंहिंजे खाते में विया अच्छा असांखे तव्हां भला इहो सम्झायो त हीअ जेका असां वटि सिंध में जेका हींअर इंतिहा पसंदी आई आहे इन जा आख़िर कहिड़ा सबब आहिनि इनखे केरु पियो प्रमोट मैनेज थिए छो त हिकिड़ो लाड़ो आहे असां त सिंधी सूफ़ी दरवेश ऐं तमामु घणा प्यार ऐं मोहबत सां रवादारी सां रहण वारो हिकिड़ो समाज उहो हिकदमि ईअं इंतिहा पसंदी बाहि में जेको आहे सो भड़की पवे ॾिसो न उन में मुख़्तलिफ़ फैक्टर आहिनि रुगो पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट न पर साॻे वक़्तु दुनिया जा ॿिया काफ़ी मुल्क जन जो हिते असरु आहे मिसाल मां सरेआम चवां थो त पाकिस्तान में जेके अहले शियत आहिनि उन्हनि खे आशीर्वाद ईरान जो आहे ऐं हू सरेआम चवनि था ऐं हुननि जा जेके इमाम बारगाह आहिनि उन्हनि चवनि था असांखे ईरान सपोर्ट कंदो आहे मदद कंदो आहे अहिड़े नमूने सां अहले सुन्नत आहे अहले सुन्नत जा मदरसा आहिनि उनखे सऊदी अरब सपोर्ट करे थो इन खां देवबंद जेके आहिनि उन्हनि खे ॿाहिरियां मुल्क सपोर्ट था कनि ऐं इवन मां त एतिरे हद ताईं चवंदुसि त अमेरिका जे बारे में छा ख़्यालु आहे तव्हांजो अमेरिका जो त हीउ सॼो पैदा कयल आहे न अमेरिका त मज़हब मां वठंदी आहे न अमेरिका सॼी ज़िंदगी मज़हबनि खे इस्तेमालु कयो असामा बिन लादेन खे कंहिं पैदा कयो तालिबाननि खे कंहिं पैदा कयो अफ़गानिस्तान में ऐं अॼु जेको चवनि था तालिबान हीअं मां त चवां त अॼु बि हू तालिबाननि खे इस्तेमालु पिया कनि पंहिंजे मुफ़ादनि में असामा बिन लादेन खे उन्हनि इस्तेमालु कयो सॼो थ्रेट हो यूरोप खे ॾसण जो ऐं ॿियनि मामलनि जो अमेरिका जो मज़हब सां को तालुक ई कोन्हे उहो मज़हब खे इस्तेमालु कयो आहे पंहिंजे मुफ़ादनि जे ख़ातिर सो मां अर्ज़ु कयो त रुॻो मज़हबी इंतिहा पसंदीअ खे
रुगो पाकिस्तान न पर तमामु घणनि क़ुवतुनि पैदा कयो ख़ुदि इंडिया बि पैदा कयो आहे इंडिया जो बि इन्फ्लुएंस आहे हिते जिथे जिथे आहे ख़ुदि इसराइल जेको आहे इसराइल जी जेका आहे पंहिंजो आइडियोलॉजी जेका आहे उहा बि आइडियोलॉजी आहे उहा बि मज़हब जे बुनियाद ते पर उहा ख़ुदि चाहे थी त पाकिस्तान खे जेको आहे गैर मुस्तक़म करण जे लाइ मज़हबी धुरनि खे वधीक सपोर्ट कयो मां अॼु तव्हांजे हिन चैनल जे थ्रू इहा ॻाल्हि पियो कयां हीअ मुलायत पाकिस्तान में इस्तेहकाम पैदा न कंदी ही पाकिस्तान खे कमज़ोर कंदी ऐं कमज़ोर इन ते कंदी जो सुभाणे माण्हू हितां भॼण ते मजबूर थिया ऐं भॼनि पिया अच्छा इन ते वरी आउं तव्हांखां हिकिड़ो सवाल थी कयां त ॾिसो न हीअ जेका सॼी फिनोमिना आहे उन में असांजी रियासत जेका आहे उनजी कोशिशि आहे त असीं मुआशी तौर ते पंहिंजे पाण खे बहितर कयूं असां मुख़्तलिफ़ इन्वेस्टमेंट वठी अचूं चाइना खे असां हिते अमन अमान क़ाइमु करे ॾियूं त जीअं हिते चाइना बि जेको आहे सो इन्वेस्ट करे ऐं अमेरिका जेको आहे उहो ऑलरेडी हिते जेका बि इन्वेस्टमेंट उन जी थियल आहे या वेस्टर्न कंट्रीज़ जेके अचणु चाहिनि थियूं या मिडल ईस्ट आहे सऊदी अरब आहे या बहरेन आहे या कतर आहे इहे सभु जेके बि हिते अची जेके इन्वेस्टमेंट करणु चाहिनि था उन्हनि खे त हिकिड़ो पुरअमन ऐं हिकिड़ो टेरर फ्री जेको आहे सो मुल्क खपे त इन सूरत में असांखे त इहो सोचणु खपे त यकीनन असांजी रियासत जेको आहे हिन सॼे सूरत हाल खे बहितर करण जी कोशिशि करणी हूंदी त उनजे लाइ तव्हां छा था सम्झो त रियासत छा पई करे बहितर करण जी भली ही 1000 दफ़ा कोशिशूं कनि पर बहितर कोन थींदी उहा इन जो सबबु आहे त ही अमेरिका जा ग़ुलाम आहिनि हिते अमेरिका जूं पॉलिसियूं हलनि थियूं अमेरिका नथो चाहे त पाकिस्तान पंहिंजे पेरनि ते बीहे अमेरिका इंडिया खे पंहिंजे पेरनि ते बीहारणु चाहे थो छो त इंडिया जो टक्कर जेको आहे सो चाइना सां आहे ॾिसो न हींअर सॼी दुनिया में हींअर तक़रीबन 2 ब्लाक थी विया आहिनि जिन जे विच में हिकिड़ी वेड़ आहे हिकिड़े पासे आहे चाइना ऐं रशिया ॿिए पासे आहे अमेरिका हाणे इंडिया जेको आहे इंडिया अमेरिका सां गॾु बीठो आहे ऐं इंडिया हींअर वॾी ताक़त आहे हींअर नंढड़ी ताक़त हींअर इकानमिकली जेको आहे सो हू दावा थो करे त मां ॿिए नंबर जो भला 2 नंबर त न त 3 नंबर जो आहे त अमेरिका खे अॻे पोइ टक्कर में ईंदो चाइना ऐं रशिया तंहिंजे करे हू इंडिया मां हथ कढणु नथो चाहे तव्हां छा था सम्झो त इंडिया में जेको मोदी खटे आयो आहे उहो वरी ईअं खटे आयो आहे छा को आवाम जे थ्रू खटे आयो आहे छा उनखे बि हिकिड़ो मैनेज तरह सां जेको आहे बीजेपी खे बांग्लादेश जी जेका बदिलजंदड़ सूरत सही सिधी मैनेज आहे हुन में सही सिधी क्लियर आहे त हुन में अमेरिका जी इन्वॉल्वमेंट आहे फ़ौज खे इस्तेमालु कयो अथई ऐं फ़ौज तव्हां ॾिसो न वरी हाणे साॻियो ई किसो थो अचे उन साॻी फ़ौज वरी जमायत इस्लामी खे इस्तेमालु कयो जीअं हिते पाकिस्तान में सदाईं फ़ौज जेका आहे आर्मी असांजी उहा मुल्हनि खे इस्तेमालु कंदी आहे हीअ मां नाला खणा थो ख़बर न आहे त पर पाकिस्तान में जेकी बि मज़हबी तंज़ीमूं आहिनि छा उन्हनि जो आशीर्वाद कोन्हे छा हितां जी इस्टेब्लिशमेंट जो उन्हनि खे सऊं सिधो आशीर्वाद आहे मैडम मां तव्हां सां इहा ॻाल्हि शेयर थो कयां त हिन मुल्क में सवाइ आशीर्वाद जे का बि ऑर्गनाइज़ेशन नथी हली सघे ऐं नथी हले सॼी सपोर्ट हुननि फैज़ाबाद वारो धरणो जेको आहे इस्लामाबाद वारो धरणो छा हुयो ऐं उन खां पोइ जेको आहे पैसनि जी विरासत हुई ऐं ॿियो मामला हुया इमरान ख़ान खे आणणु छा हो मैनेज कोन हुई वरी इमरान ख़ान खे कढणु जेको आहे उहो मैनेज कोन हो असां इमरान ख़ान जी छो खुली छो नथा हिमायत कई छो असांखे ख़बर आहे त हीअ हुननि जी वेड़ आहे अंदर जी वेड़ आहे असां जो इमरान ख़ान जी वेठा हिमायत कयूं असांजे मुंहं में छा रहंदो भला इमरान ख़ान ॿाहिरि निकिरंदो या कोन हा निकिरंदो जॾहिं मामला हिननि जा ठही वेंदा त वरी पाण ई हिनखे ॿाहिरि कढी छॾींदा वरी शहबाज़ शरीफ़ खे अंदरि आणे छॾींदा हाणे अचूं था डॉक्टर शाहनवाज़ वारे मामले ते जेको हुन में सिविल सोसाइटी जेको पंहिंजो किरदारु अदा कयो असांखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मूं इन सॼी सूरत हाल खे ॾाढो उन राति खां वठी जेको आहे सो नज़र में रखियो पिए ऐं मूंखे पहिरीं तव्हांजी पोस्ट नज़र आई त मूं जॾहिं ॾिठो त तव्हां माण्हुनि खे इन जे लाइ मतिलबु हिकिड़ो उत्साह ॾियारियो पिए त असां सभिनी खे पंहिंजो आवाज़ु बुलंद करणु खपे त मूंखे तव्हांजी पहिरीं पोस्ट नज़र आई ऐं आउं पंहिंजे टीम सां जेको आहे सो हिते ॿिए ॾींहं ते मूं अची ॻाल्हायो त मूं तव्हांजो नालो वरितो इन करे असां तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे त तव्हां असांखे हिन बारे में ॿुधायो त सिविल सोसाइटी तव्हां सां गॾु उथी बीठी तव्हांजे आवाज़ सां आवाज़ु मिलायो ऐं असां हिकिड़ो रिएक्शन शो कयो इहो पूरे सिंध जो रिएक्शन आउं सुञाती आहे त इन खे तव्हां कीअं था ॾिसो इनखे कीअं चई सघूं था इहा हिकिड़ी उमेद अफ़सा जेका आहे उहा सूरत हाल आहे पहिरीं मां इहो अर्ज़ु कयां त मां इहो क्रेडिट को पाण ॾे शख़्सी तरह खणणु कोन थो चाहियां ऐं न वरी को मुंहिंजो ई आहे समाज में मां ॾिसां पियो
मूं उथंदे उथंदे ॾिठो त मुंहिंजे अंदर में हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी चिणक पैदा थी, छा हिन क़िस्म जी बि सिंध आहे त तव्हां हिकिड़े माण्हूअ खे वठी मारे ऐं उनखे गिरफ़्तार करे पोइ मारे ऐं पोइ लाश खे जेको आहे तव्हां बाहि ॾेई साड़े छॾियो। त इन ते मूंखे तमामु घणी सख़्तु तकलीफ़ थी। उनखां पोइ मूं छा कयो त उन वक़्तु 5, 8, 10 माण्हुनि खे मूं फ़ोनूं कयूं, जन को बि मूंखे रिस्पॉन्स न ॾिनो। पोइ हीअ अली पल साहिबु आहे, एडवोकेट आहे, ह्यूमन राइट्स ते असांजी गॾियल जी कमु बि कंदा आहियूं ऐं हू पंहिंजे अंदर में ॾाढो हिकिड़ो एक्टिव ऐं ॾाढो सुठो माण्हू आहे। उनजी पॉलिटिक्स सां इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर हुनजे जेको ज़ाती आहे किरदारु उन सां इख़्तिलाफ़ मूंखे कोन्हे को। हुन चयो त हा इहो ज़रूरु हुजणु खपे ऐं मुंहिंजो मौक़िफ़ हलाए त हीअ मां इन हाली इन मामले ते ॻाल्हायां ई कोन थो त हीअ गुस्ताख़ आहे या न। मां हाली इन मामले ते थो ॻाल्हायां त हीअ ह्यूमन निज पिच एक्स्ट्रा जुडिशियल, छो त वकील आहे न उहो, ज़ाहिर आहे उहो पंहिंजे पिली ते ॻाल्हाईंदो। त पुलिस खे कहिड़ो अख़्तियार आहे त पुलिस वठी हुनजी बिना जेको आहे सो तहक़ीक़ात करण जे हुनखे इनकाउंटर करे मारे छॾे ऐं पोइ वरी कूड़ हणे त हुनजो छोकिरो जेको हो उहो हुनखे साथी जेको हो हुनखे पिस्टल जो फायर कयो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हुनखे जॾहिं 3:30 बजे क़तलु कयो अथनि सिंधड़ीअ में जे पासे में संदल शाख आहे, पुलिस हुनखे कूड़ो फेक इनकाउंटर करे हुनखे क़तलु कयो आहे। क़तलु करण खां पोइ सिविल अस्पताल मीर प्रकाश में हुनजी डेड बॉडी खणी आया आहिनि। को बि मुस्लमान डॉक्टर हुनखे हथु रखण लाइ ऑपरेशन करण लाइ तयारु कोन हुयो, छो जो हर को ख़ौफ़ में मुब्तला आहे न, छो जो ख़ौफ़ में मुब्तला हो। पर एतिरी त हिननि पब्लिसिटी कई, एतिरी त हिननि हुनखे जो ॾिनी, जो पोइ पछाड़ी हिकिड़ो उते गैर मुस्लिम सिविल सर्जन आहे, नालो मूंखे यादि कोन्हे, कंहिं दोस्त खे नालो हूंदो, पोइ उनखे घरां वठी आया आहिनि। उन जेको आहे सो अचे उहो कई आहे, पोस्टमार्टम कयो आहे। उन चयो आहे त हिनखे बस्ट लॻल आहे कलाशनकोफ जो। हिननि FIR में ॼाण आयो त हिनजे साथीअ जी हिनखे गोली लॻी आहे, पर उहो हाणे उन में बि हिकिड़ो कंट्रोवर्शियल पैदा थी पियो। पोइ छा थियो जो मां जो इहा रखी पंहिंजो वीडियो रखी त पहिरियां त सॼो धुमधुमा वठां गारियुनि जी थी वई, पर पोइ कलाक खां पोइ सरदार शाह जी जंहिंमहिल स्पीच अची वई ऐं मां कोशिशि कई सरदार शाह सां ॻाल्हाइण जी, पर हुनजो राब्तो न थी सघियो। पर हुनजे सेक्रेटरीअ जे थ्रू मां नियापो छॾियो त भई सरदार शाह खे नियापो कर त हींअर जेकॾहिं तोखे केस ही खणणो आहे ऐं तक बि तुंहिंजो आहे ऐं उनखां पोइ तूं असांखे ॿियनि खां मिनिस्टरनि खां सुठो वधीक बहितर लॻींदो, जो असांजे लॾे जो माण्हू ई ऐं पॉलिटिक्स में। सरदार शाह हुनखे नियापो ॾिनो त जेको मुख़्तियार चवे थो इहो कलाक खां पोइ ॿुधेसि। पोइ सरदार शाह जी स्पीच अची वई असेंबली में। उनखां पोइ ज़िया लंजार जो नोटिफिकेशन अची वियो ऐं वरी हू जेको आहे सो मुअतल थी विया। त पोइ जेका ओभर ॾांहुं हवा घुले पई उन वरी रुख मोड़णु शुरू कयो ओलह ॾांहुं। पोइ इन में मूं जेको अंदाज़ो लॻायो त माण्हू जेको आहे उहो सच सां नथो बीहे, माण्हू ताक़त सां थो बीहे। जेका पाण अॻुणो डिस्कस कयोसीं, इहो हिकिड़ो तमामु वॾो ख़राबु कमु आहे। जीअं मिसाल सच ते हुजे हिकिड़ो माण्हू ऐं उहो वेठो चवे त दा मां सचो आहियां, ॿेली मूं ते तव्हां हीउ ॾिसो त उन ते एतबार नाहे करिणो। पर ॿिए पासे 200 माण्हू हुजनि जेके कूड़ ते हुजनि ऐं माण्हू चवंदा हा न इहे 200 माण्हू अक्सरत इन्हनि जी आहे। बाबा 200 माण्हू बि कूड़ा थी सघनि था, बिल्कुलु थी सघनि था। तव्हांजे कूड़ ऐं सच जी कसवटी घणाई थोराई न आहे। इहे ई आहे न करबला वारो वाक़ियो ई आहे न। बिल्कुलु तव्हां सां एग्री थी कयां। तव्हां पुलिस जो किरदारु कीअं था ॾिसो ऐं पुलिस में जेके असां वटि भर्तियूं थियनि थियूं, तव्हांखे नथो लॻे त असां वटि ॾोहारी ज़हन रखंदड़ वधीक जेके आहिनि से पुलिस में सुठियुनि पोस्टुनि ते मथे जेके आहिनि से तरक़ी करे अचनि था ऐं पोइ जॾहिं उहे उते पहुचनि था त उते असांजी मतिलबु सोशल सर्विस ॾियण जे बजाए उहे ॾोहनि में जेके आहिनि से वधीक मुब्तला था थी वञनि। बिल्कुलु। मुंहिंजो वास्तो ख़ैर पनाथन शाह सां हो। जॾहिं बि थोरो घणो वाक़ियो थींदो हो त पोइ असीं वरी सियासी तरह एक्टिव हूंदा हुआसीं, पोइ वठी असांखे विहारे छॾींदा हुआ थाणे ते। पोइ 15-15 ॾींहं 20-20 ॾींहं मां घटि में घटि 10-15 दफ़ा ईअं थाणनि ते वेठो हूंदो हुओ। 3 सेप्टेम्बर वारो वाक़ियो एतिरा त मूंखे वठी वठां, मूंखे माना मूंसां गॾु ॿिया बि। पोइ उते हिकिड़ो SHO हो, ॾाढो पुराणो SHO हो, उन मूंखे ॻाल्हि कई, चई त हीअ जेका FIR आहे न, चई हीअ बुनियादु आहे सॼी शइ जो। अच्छा, हीअ बुनियादु आहे। चई जेकॾहिं मां सचो थियां न ऐं मां हीअ सही नमूने जी FIR कटिया न ऐं मां हिन में चाहियां त हिन ॾोहारी कातिल खे फांसी अचे त उनखे फांसी अची सघे थी। बुनियादी शइ उहा FIR आहे, बुनियादी शइ उहा पुलिस आहे, जिथां खां वठी सॼो ख़राबी शुरू ऐं सुठाई शुरू थिए थी। हिन मुल्क में जेकी बि कारा धंधा थिया आहिनि या जेकी बि लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन पैदा थी आहे उनजी ज़िम्मेवार पुलिस आहे।
मां सही सिधी चवां थो कूड़ी FIR ऐं कूड़ी इन्वेस्टिगेशन ऐं कूड़ा बोगस जेको आहे ऐं पोइ कूड़ा मुक़ाबला ऐं पोइ कूड़ा मुक़ाबला जेकॾहिं पुलिस जो किरदारु हिते दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे किरदारनि वांगुरु हुजे स्कॉटलैंड पुलिस वारो हुजे ॿिया पुलिस वारा न हुजे त अॼु हे ई मामला असांखे ॾिसणा न पवनि हा तंहिंजे करे मां थो चवां मिसाल मां अॼु बि चवां थो दावा सां थो चवां त शाहनवाज़ कुंबर खे हू डिप्रेशन जो मरीज़ हो डिप्रेशन जे मरीज़ खे निंड तमामु घटि ईंदी आहे डिस्टर्बेंस थींदो आहे थोरो घणो आवाज़ु अची वेंदो आहे त निंड मां खुली पवंदो आहे पासे में मस्जिद आहे मां हुनजे ॻोठ में वियो आहियां पासे में मस्जिद आहे असां वटि न बल्कि सॼी सिंध में तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर करे मस्जिदनि जे मथां 4-4 5-5 लाउड स्पीकर जेके लॻियल आहिनि कॾहिं कॾहिं त बांग खां सवाइ वरी छा कंदा आहिनि जो मौलवी साहिबु हिकिड़ी मौलूद जी कैसेट हुन में टेप में विझी पाण वरी सुता पिया हूंदा आहिनि उहो पई उहो मौलूद जी कैसेट हलंदी आहे सॼी सिंध में तव्हांखे इहो मिलंदो हिन को उहो सुबुह जो का हिन जी निंड फिटी आहे हितां वियो आहे उन मौलाना सां को हिन जी तलख़ कलामी थी आहे ऐं हुन चयो मां तोखे ॾिसंदुसि पलांदो कंदुसि तोखां मां ही उतां खां वठी शुरूआति थियणु खपे इन्वेस्टिगेशन थियणु खपे उनखां पोइ 2-3 ॾींहंनि खां पोइ इहे स्क्रीन शॉट हलिया पोइ इहे सभु कुझु थिया ऐं पोइ ही कराची निकिरी वियो उतां हाणे मां थो चवां जेकॾहिं इन में रुगो हिकिड़ो इदारो सरगर्म थिए हा जेको उहो फ्री ऐं फेयर ट्रायल करे हा उहो आहे साइबर विंग FIA जी साइबर विंग मीरपुर ख़ास में आहे उमरकोट में आहे हैदराबाद में आहे पर मां अफ़सोस सां मूंखे चवणो थो पवे त साइबर विंग जेका आहे FIA जा उहा निंड पई आहे उनखे का बि ऐं ख़बर सभु उनखे आहे हालांकि टेक्नोलॉजी जॾहिं वधी वई आहे उनजो इस्तेमालु वधी वियो आहे त असांजी जेका साइबर विंग आहे उनखे वधीक ऐं इन क़िस्म जे केसनि में त उनखे वधीक को मसइलो ई कोन्हे को उनजी लोकेशन चेक करे सघनि था हुननि खे इहा बि ख़बर पइजी सघे थी त इहो जेको स्क्रीन शॉट आहे या जेको स्टेटस आहे इहो किथां आयो IP एड्रेस कहिड़ी आहे त इहो को मसइलो ई कोन हो अॼु ॾींहं ते मां 2007 खां वठी फेसबुक हलाइणु शुरू कयो 2007 में नओं फेसबुक आयो हींअर 24 साल थिया आहिनि माना त जहिड़ो कर 16-17 साल मां थो चवां त कंहिंजी बि फेक ID पकड़णु ॾाढी सवली आहे का एॾी का ॾुखी का कान्हे का हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त मां अलाए ऐलान चवां थो त फेसबुक सिक्योर आहे ई कोन इवन सॼी सोशल मीडिया सिक्योर न आहे उन ते तव्हां एतबार नथा करे सघो फेसबुक या सोशल मीडिया भोलड़े जे हथ में बंदूक आहे जंहिंखे भोलड़ो चाहे त बंदूक हणी कढेसि हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿी ॻाल्हि इहा त अॼु ॾींहं ताईं मां हींअर ताईं थो चवां ही जेके वीडियो ठाहे उनजे लाइ हलाइनि था त पुलिस वीडियो हलाई ऐं हू साबित थी वियो को बि साबित न थियो आहे पर मां थो चवां त अॼु ॾींहं ताईं हींअर ताईं को बि मौलवी साहिबु हुनजी अथेंटिक वीडियो न आणे सघियो आहे न साम्हूं भई स्क्रीन शॉट ते मां एतबार कोन कंदो त अहिड़ा स्क्रीन शॉट 50 ठहनि अॼुकल्ह आर्टिफिशियल इंटेलिजेंस में तव्हां कंहिंजो आवाज़ खणी ऐं का चेंज थिए थो आवाज़ चेंज बिल्कुलु बल्कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस में मां हींअर ॻाल्हायां थो न पियो इहो ई सॼो आर्टिफिशियल इंटेलिजेंस मुंहिंजो ॿिए मौक़े सां इहो पियो हलंदो तंहिंजे करे हिन ते तव्हां वेही था एतबार कयो ऐं उन में तव्हां समय माण्हुनि खे बेगुनाह अच्छा भला असां जे हिन चैनल ते तव्हां जेको असां वटि हींअर साइबर जेके लॉस ठहियल आहिनि उन्हनि जे अञा वधीक बहितर मतलब लॉ मेकिंग जे लाइ कुझु चवंदव त उन्हनि खे वधीक एडवांस लॉ मेकिंग थियणु खपे एडवांस लॉ मेकिंग थियणु खपे ऐं सॼी दुनिया में ईअं आहे सॼी दुनिया में पंहिंजो साइबर जेके आहिनि विंग ऐं साइबर लॉ मिसाल कॉपी पेस्ट जो कानून सॼी दुनिया में आहे अच्छा सॼी दुनिया में आहे जेकॾहिं तव्हां किथां बि का कॉपी करे फोटू अपलोड करे जेकॾहिं तव्हां पंहिंजी ID ते आणो तव्हांखे ॿिए ॾींहं ते तव्हां ते केस दाख़िल थींदो तव्हां ते उहो साबित थी वियो त तव्हांखे सज़ा बि अची सघे थी हिते असां वटि फेसबुक ते मां त चवां त 99% कॉपी पेस्ट आहे पाण खां लिखणु पुॼे कोन थो सिंधीअ में लिखणु कोन थो पुॼे पोइ छा थो थिए त को बि कंहिंजो स्टेटस वणियो या कंहिंजी शाइरी वणी या कंहिंजो कमेंट्स वणियो बसि हीअं करे कॉपी करे ठक पेस्ट करे छॾियो हाणे 99% किसो ईअं थो हले पियो कॉपी पेस्ट जो तंहिंजे करे मां चवां त कॉपी पेस्ट ते बि ख़ुदि हिकिड़ो जुर्मानो हुजणु खपे ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेसि ताईं साइबर विंग एक्टिव न थींदी जेसि ताईं उन में
ऐं IT जा माहिर उन खे शामिलु न कंदव ऐं उन जे लाज़ ते अमल न कराईंदव त हीअ मामला अञा वधंदा सही अञा वधंदा अञा छो त हीअ जेको असांजो मुल्लो आहे मुल्लो वटि को बि आर्ग्यूमेंट ऐं दलील आहे अच्छा जो उन वटि इल्मु ऐं स्कॉलर त आहे कोन्हे न। ॿियो त हुनजे अंदर में हिकिड़ी तक़रीबकारी आहे न उहा ई ज़िया वारी तक़रीबकारी उहा पुराणी उहा त हर माना में माना बसि मां अॻियां हुजां मां तक़रीब कयां मां इनाम रखां अलाए कहिड़ी हुनजी हिकिड़ी नफ़्सियात आहे अंदर जी त बसि क़त्ल हुजनि गारत हुजे माण्हुनि खे मां पंहिंजो माना हिकिड़ो तशदुद पिसद जीअं थींदो आहे न माण्हू तशदुद करण में को उनखे मज़ो ईंदो हुजे त हालांकि इस्लाम ईअं कोन थो चए असांजो दीन ईअं कोन थो चवे हीअ उनखे जो ग़लति इस्तेमालु करे ऐं माण्हुनि खे इहो माराइनि था त हींअर ताईं तव्हां सम्झो था त हिन 30-40-50 सालनि में मज़हब जे नाले में घणा क़त्ल थी चुका आहिनि माण्हुनि जा घरनि जा घर जेको आहे ॾिसो असां वटि सिर्फ़ु मज़हबी इंतिहा पसंदी जे करे बदमनी कोन्हे बल्कि क़बाइली झेड़ा बि असांजे जेको आहे सो जीअं सम्झो त जान जा दुश्मन आहिनि हींअर वरी सावंद ऐं जेको सुंदराणी कबीलो आहे उन्हनि जे विच में को हिकिड़ो माण्हू मरी वियो आहे ऐं वरी उन्हनि जा झेड़ा जेके आहिनि से शुरू थी विया आहिनि हलिया त इहो जेको क़बाइली झेड़ा आहिनि उन्हनि बि सिंध जे अमन खे तबाह कयो आहे भला जेकॾहिं ईअं बदमनी रहंदी त छा असांजो हीउ एॾो अहम सूबो जेको आहे जंहिंजी ज़राअत बि एॾी अहम आहे त जंहिंजी जेको आहे मुआशी एक्टिविटी उहा बि अहम आहे जेको 70% असांजी पूरे पाकिस्तान जो जेको आहे सो असां टैक्स ॾियूं था हितां त उन में जेकॾहिं एॾी बदमनी रहंदी त छा हिते कंहिं बि क़िस्म जी का मुआशी एक्टिविटी रही सघे थी सुवाल ई नथो पैदा सघे जिथे बि मुस्तहकम पोज़ीशन न हूंदी आहे जिथे बि अमन न हूंदो जिथे बि इस्तेहकाम न हूंदो जिथे कंहिं बि क़िस्म जी टॉलरेंस न हूंदी जिथे उहो को खितो तरक़ी करे सघंदो न उहो मुल्क तरक़ी करे सघंदो जिथे पॉलिटिकली तरह सां पंहिंजो तज़ाद हूंदा कहिड़ो ही तव्हां चओ था न त फलाणो मुल्क इन्वेस्टमेंट कंदो फलाणो मुल्क कहिड़े मुल्क खे लाचार पियो आहे जो उहो पंहिंजा $1 खणी अहिड़े मुल्क में अचे पंहिंजी इन्वेस्टमेंट कंदो हा त ईअं मिड़ई हिननि खे ख़ुशि करण जे लाइ ईअं $2 अचे कंदो बाक़ी हुननि जी दिली तरह सां कोन कंदो न वरी अमेरिका ई चाहींदो न यूरोप चाहींदो न वरी गल्फ जा मुल्क हू पंहिंजो मुफ़ाद रखंदा आहिनि ॾिसंदा आहिनि त हिते असांखे $5 फ़ाइदो पवंदो त हू पंहिंजो कंदा मज़े जी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां कल्ह तव्हांखे ख़बर पई आहे त PI ही विकिरे करण जे लाइ वाक़ कल्ह 3 दफ़ो बिड हुनजी जेका आहे सा उहा कैंसिल थी वई आहे PI हिननि खां वठण लाइ तयारु कोन्हे को माना हेॾो वॾो इदारो जेको पाकिस्तान जो PI आहे उहो केरु हिननि खां वठण लाइ तयारु ऐं PI एॾो वॾो इदारो हिकिड़ी रियासत हलाइण जे क़ाबिल कोन्हे को इहा बि त असांजे लाइ जेको आहे शर्म जी ॻाल्हि आहे स्टील मिल आहे स्टील मिल में अरबे खरबे रुपयनि जो जेको पियल लोह हो उहो अलाए काॾे हली वियो लोह खणी हलिया विया हींअर उहा स्टील मिल केरु वठण लाइ तयारु कोन्हे को हिननि पाकिस्तान जो जनाज़ो कढी छॾियो आहे ऐं उनखां पोइ दुनिया जो को बि मुल्क हिते का बि इन्वेस्टमेंट कोन कंदो मूंखे नथो लॻे थो को पाकिस्तान जी इकानमी का वधीक सुभाणे खां अञा मुस्तहकम थींदी हालांकि पाकिस्तान उहो दुनिया जे ख़ुशनसीब मुल्कनि मंझि आहे जंहिंमें 4 मौसमूं जंहिंजी जाग्राफी सूरत हाल सिंधु दरिया उतां पंहिंजो गिलगित बल्तिस्तान खां हले थो जंहिंखे समुंड आहे ऐं 2 सूबनि में उनखे समुंड मिले थो पियो आबहवा उनजी भली सीज़नल मौसमूं उनजूं तमामु घणियूं भलियूं एग्रीकल्चर बेसिकली एग्रीकल्चर मुल्क आहे त हीअ पंहिंजो अञा कणिक जेको आहे सो ॿाहिरां पियो थो घुराए का बि हिननि वटि मनसूबाबंदी कान्हे कंहिं महिल बसर जी खोट थी वञे त कंहिं महिल पंहिंजो शुगर जी खोट थी वञे इहो सॼे जो सॼो हिन नाअहल ऐं जाहिल हुक्मराननि जे करे हीउ जेको कुझु थियो आहे हीअ असां उनखे लोड़ियूं था पिया उहो ई ॾींहुं आहे कल्ह को ॾींहुं आहे हिकिड़े ॾींहं ते पाकिस्तान आज़ादु थियो ॿिए ॾींहं ते इंडिया आज़ादु थियो अॼु इंडिया जी इकानमी 1000 दफ़ा वधीक पाकिस्तान खां वधीक बहितर आहे तव्हांखे मां मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त इंडिया जी जेका बजट आहे उनजो 48% जेको रेवेन्यू अचे थो IT मां थो अचे पियो एॾी हुननि जी IT जेका आहे सा फास्ट आहे ऐं हिते जी IT आहे त कल्ह न 3 ॾींहं पंहिंजो PTI जा जुलूस थियनि त नेटवर्क बंदि करे छॾियो अथनि हर ॿिए ॾींहुं 3 ॾींहं 2 2 3 4 5 असांजी पूरी जेका असां ईअं सम्झो त क़ौम ऐं रियासत जेका हिकिड़े ख़ौफ़ में शिकार आहे ख़ौफ़ जो ही नाअहल माण्हू नाअहल न हिननि वटि कंहिं बि शइ खे हल करण जो को कोन्हे को हिननि खे सिर्फ़ु पंहिंजा ज़ाती मुफ़ाद अच्छा हींअर असांजी जेका सिविल सोसाइटी आहे उन में जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि उन्हनि खे सिंध जी जेका बदिलजंदड़ या हिकिड़ी ख़राबु थींदड़ जेका सूरत हाल आहे उन खे डिस्कस करण जे लाइ छा करणु खपे पाण में गॾिजी वेहणु न खपे बिल्कुलु वेहणु त छा पर पहिरीं ॻाल्हि इहा आहे त महिरबानी करे मां समेत
हुनजे कोल ऐं फेल में फ़र्क़ु न हुजणु खपे। जेको चवनि था उहो कनि। अच्छा, मां जेको कुझु चवां थो उहो मां कयां। जेकॾहिं मां जो कोल हिकिड़ो आहे हिते वेही मां ॿियूं ॻाल्हियूं कयां ऐं मुंहिंजे फेल में जेकॾहिं फ़र्क़ु आहे त उन सां वॾो नुक़सानु थो पए। जेको माण्हू जिथे आहे उहो पंहिंजो किरदारु अदा करे। सिंध तब्दीली ॾांहुं वञे पई, तब्दील थींदी बहितर ॾांहुं। असां नाव में त न आहियूं त को सिंध तब्दील ॾिसो न तव्हां। हींअर कहिड़ी पार्टी हुई पंहिंजो शाहनवाज़ कुंवर वारे इन मामले में बीजे में या उन खां पोइ का बि सियासी पार्टी सभु इहे सिविल सोसाइटी जा माण्हू, इहो पंहिंजो मुख़्तियार अब्बासी, इहो अली पल्लो, सिद्धू नवाज़, इहो महबूब बड़ो, फलाणो टीरा इहो जेके चुरंदड़ पुरंदड़ माण्हू पंहिंजे जज़्बे में आया। इहे औरतूं वीचारियूं अलाए किथां किथां का कराची मां कया, पछाड़ी इहो पंजाब मां औरतूं वीचारियूं उहे आयूं, मर्द आया आहिनि। अच्छा, इहो हिकिड़ो पाकिस्तान में हिकिड़ो नओं कल्चर पियो ठहे त माना हाणे माण्हू पार्टियुनि जो इंतज़ारु कोन था कनि। दैट्स वेरी गुड। त हाणे फलाणी पार्टी उथे पोइ उहा काल ॾिए त ठीकु आहे, जे न त पोइ बसि। हाणे हिन में मतिलबु हाणे हींअर असां चई सघूं था त नौजवान ख़ुदि पंहिंजे जेको आहे मसइलनि जे लाइ पाण लीडरशिप कनि पिया। पार्टी जो हुजणु ज़रूरी आहे। पार्टियुनि खां सवाइ तब्दीलियूं न ईंदियूं आहिनि, पर जिथे पार्टियूं सुस्त थी वेही रहनि त उते ज़ाहिर आहे त वक़्तु त पंहिंजो भरींदो न, खाल भरींदो न। तव्हां कॉम्प्रेस सियासत कई आहे त हींअर असांजी जेका कॉम्प्रेस लीडरशिप आहे उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? उहे छा पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी पूरी करे रहिया आहिनि? जिथे जिथे असां ॾिसूं था त जेके असांजा क़ौमी इशूज़ आहिनि उन्हनि एरियाज़ में छा उहे हिकिड़ो भरपूर किरदारु अदा करे रहिया आहिनि या न? कॉम्प्रेस में जो मां कॉम्प्रेस पॉलिटिक्स जो हिसो आहियां, मुंहिंजे आॾो जेको वॾे में वॾो सुवालु इहो आहे त माण्हू कॉम्प्रेस जे हाणे ॻाल्हियुनि ते एतबार घटि था कनि। उनजो सबबु इहो आहे त हुनजे कोल ऐं फेल में फ़र्क़ु आहे। ऐं ॿियो त उहो को नतीजो नथा ॾेई सघनि न। मिसाल मां का अहिड़ी ॻाल्हि कयां थो, माण्हू चवंदा बाबा हाणे तुंहिंजी ॻाल्हि ते असांखे एतबार कोन्हे, तूं असांखे नतीजो ॾेई ॾेखार, का शइ अहिड़ी का ॾेई ॾेखार असांखे त माण्हू हुन ते एतबार कनि था। नतीजो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तॾहिं निकिरंदो जॾहिं उन्हनि वटि ताक़त हूंदी, ऐं ताक़त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त वोट सां ईंदी। ऐं असांजी आवाम जेका उन्हनि खे वोट नथी ॾे त पोइ उन्हनि वटि ताक़त ई कोन्हे। वोट वारी फिनामिना आहे न, थोरो हाणे इन खां निकिरूं। वक़्तु साबित कयो आहे त वोट असांखे न मिलंदो, न वरी वोट जे ज़रिए का असां तब्दीली आणे सघंदासीं। अच्छा, हा। हाणे इन फिनामिना में बि निकिरणु खपे। पीपुल्स पार्टी खे वोट मिले थो न, हेॾो सारो मैंडेट थो मिले। पीपुल्स पार्टी 15 साल में कहिड़ी तब्दीली आंदी आहे? नवाज़ अली खे वोट मिलियो आहे न, नवाज़ अली खे हिननि 20-30 सालनि में कहिड़ी तब्दीली आंदी आहे? PTI खे वोट मिलियो आहे न, पोइ PTI कहिड़ी जेको आहे तब्दीली आंदी आहे? या ख़ुदि सरदार जेके आहिनि बलूचिस्तान जा उन्हनि खे वोट मिले थो न, पोइ छा कयो आहे? वोट इहो वोट मैनेज वोट आहे। तव्हां सम्झायो न आख़िर कांग्रेस छा करे? मज़ाहमत वेड़ माना पुरअमन सियासी जदोजहद, मुस्तक़िल जदोजहद ऐं रस्ता रोक ऐं सिविल नाफ़रमानी, अहिड़ा शयूं आहिनि जेके तव्हां करे सघो था। हड़ताल ॾियो, 3 ॾींहं सॼी सिंध बंदि थी वञे। बेनज़ीर साहिबा जो मर्डर थियो न, ईअं सिंध उथी पई त हीअं हिकिड़ो शहर बि जेको आहे खुलियल कोन हुयो न। हिन सॼी स्टेट खे पोइ थियणो पियो न। इहो ई कालाबाग डैम ते कहिड़ी जेको आहे सो मैंडेट वठंदड़ पार्टीअ को कुझु कयो आहे? इहो आवाम हीअं हड़ताल कई, सॼी सिंध बंदि थी वई। मजबूरन नवाज़ शरीफ़ खे कालाबाग डैम जो फ़ैसिलो वापसि वठणो पियो। रसूल पल्लियो साहिबु या ॿिया सभु कॉम्प्रेस कराची में लखे लखे माण्हुनि जा मुज़ाहिरा। हिन वक़्तु बि मां ॿुधायां थो त सिंध में जेका बि सिंध थोरी घणी बचियल आहे उहा सिर्फ़ु कॉम्प्रेसनि जी मज़ाहमत जे करे बचियल आहे। वरी तव्हां क्रेडिट त ॾियो पिया न। क्रेडिट आहे न, भली उन्हनि सां इख़्तिलाफ़ हूंदा। मां 100% पाण खे चवां त मां सही आहियां, ईअं न आहे। मूं में ग़लतियूं हूंदियूं, मूं में सुठायूं बि हूंदियूं। अहिड़े तरीक़े सां कॉम्प्रेसनि में ग़लतियूं बि आहिनि, पर कॉम्प्रेसनि में सुठायूं बि आहिनि। पर हल वरी बि इन पॉलिटिक्स में आहे, मज़ाहमत जी। हा, बिल्कुलु। अच्छा, असांजो जेको नौजवान आहे उन खे तव्हां आख़िर में कहिड़ी नसीहत कंदव त हू जेका हींअर इंतिहा पसंदी वारो हिकिड़ो ॼार असांजे चौधारी पखिड़ियल आहे न, उन ॼार मां हू पंहिंजे पाण खे कीअं जेको आहे सो फासण खां बचाए सघे, जो हू हिकिड़ी तरक़ी पसंदि सोच रखी पंहिंजो कैरियर बि ठाहे ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे बि जेको आहे सो रोशन करे, ऐं हिन सिंध खे जेका उनजो असुलु असासो आहे जेको असांजो रवादारी, मोहबत ऐं गॾिजी रहणु, बर्दाश्त, उनखे जेको आहे वरी हिकिड़ी नई ज़िंदगी ॾेई सघे।
मां चवां नौजवाननि खे फ़िलहालु हिन वक़्तु भली कुझु बि न कनि न, पंहिंजनि सब्जेक्टनि में स्पेशल थियनि, जिथे पढ़नि था उते पंहिंजो नालो कमाइनि। सॼी दुनिया हींअर उन्हनि जे लाइ सिंध जे नौजवाननि लाइ खुली पई आहे। फिनलैंड, न्यूज़ीलैंड, यूरोप जा मुल्क, अमेरिका, चाइना, ॾिसो चाइना मां केतिरा छोकिरा विया आहिनि, वञी चीनी ॿोली सिखी आया आहिनि, उहो हींअर हिते 2-2, 3-3, 4-4 लख रुपया पघार था खणनि पिया। हींअर सूरत हाल तब्दील थी आहे। हींअर तव्हां UAE में जेको सिंधी तव्हांखे नौजवान नज़र ईंदो, हाणे त उते हू स्टेट एजेंसियुनि जो कमु पियो करे, बिज़नेस पियो करे। हीअ असांजी दोस्त आहे इलाही बख़्श बिकक, उनजी धीउ आहे मुर्क बिकक, ऐं ॿियूं उते हू स्टेट एजेंसी पियूं हलाइनि। त मुंहिंजा 2 भाइर उते आहिनि, उते उहो कनि, के बैंक में आहे, ॿियो हिन में आहे। सॼी दुनिया खुली पई आहे। ख़ुदि हाणे थो तव्हांखे ॿुधायां त इस्लामाबाद में हींअर तव्हांखे हर 3 घर 4 घर सिंधीअ जो मिलंदो, सिंधी नौजवान जो मिलंदो। तंहिंजे करे सिंधी नौजवान जे लाइ ॿाहिरि निकिरण जा तमामु वॾा, इवन लाहौर में, जेको लाहौर में कॾहिं ॿुधंदा ई कोन हुआसीं त को सिंधी लाहौर में वञी सघे थो, हींअर सिंधी लाहौर में वेठा आहिनि, हुते शादियूं बि कयो वेठा आहिनि ऐं नौकरियूं बि करण आहिनि। बेस्ट एजुकेशन ॾियो, ईअं न त बसि इहो ठीकु आहे, बसि MSc करणी अथई, BSc करणी अथई यूनिवर्सिटी मां आर्ट में वञी पोइ BSc करे अचु, न, स्पेशल कंहिं एजुकेशन में, ऐं उन में बि BBA आहे, पंहिंजो मेडिकल आहे, इंजीनियरिंग आहे, कंप्यूटर साइंस आहे, इंग्लिश आहे, हज़ारें सब्जेक्ट आहिनि, उन मां पंहिंजी इंतिहा पसंदी कढी। जेकॾहिं सॼी दुनिया सां गॾु बीहणो आहे, कॉम्पिटिशन करणी आहे, त पोइ उन्हनि जे पिच ते उन्हनि सां कॉम्पिटिशन करणी पवंदी। इन खां सवाइ ॿियो को बि रस्तो कोन्हे को तव्हां वटि त पोइ तव्हां उन्हनि सां कॉम्पिटिशन करे सघो। ॻाल्हि था कयूं यूरोप जहिड़ी सिध छो थी थिए, ऐं वेठा हुजूं असां हिते अलामा राशिद महमूद सूमरे जी अॻुवाणी में वेठा, हुनजा कूड़ वेठा ॿुधूं। मां चवंदुमि राशिद महमूद सूमरा, तोखे सची ॻाल्हि ॿुधायां, तोखे पंहिंजे पाण इहा वीडियो ॿुधी तोखे कुझु न कुझु थियणु खपे। मुंहिंजो तूं त हुअं त मां हिन यार में थोरो अकुलु हूंदो, पर कल्ह जी वीडियो मूंखे तुंहिंजी वीडियो ॾाढो मूंखे ॾुख पहुचायो। तो जहिड़ो माण्हू तो चवे त हू जेको आहे सो पुलिस खां भॼी वियो, ऐं पोइ पुलिस ते फायर कई, पुलिस पोइ पंहिंजे बचाव, छा तूं पुलिस जे तर्जमानी छा? एॾी ऐं ॿियो त तूं साबित कर न हुनखे, तूं मोल माण्हू जे मथां इल्ज़ाम, ॿियो त तोखे कंहिं हक़ ॾिनो आहे त तूं हुनजी वकालत थो करी त सुठो थियो हुनखे क़त्ल कयूं। तूं शहीद ख़ालिद महमूद सूमरे जे पुटु, तूं उन एक्स्ट्रा जुडिशनल किलिंग्स जी हिमायत थो करी सिर्फ़ु पंहिंजे रुगो ख़सीस मुफ़ाद जे ख़ातिर। हूअं जंहिंखे तूं काफ़र ऐं कुफरनि जा फतवा उन पियो, हींअर सभिनी उहो गॾु थी आयो। हींअर लबेक बि गॾु थी वई आहे, त हींअर JUI बि गॾु थी वई आहे, त हींअर ॿियूं जेकी मज़हबी तंज़ीमूं उन त सिर्फ़ु गॾु थियूं। तव्हांखे घटि में घटि सोचणु खपे, हक़ीक़त पसंदि थियणु खपे। उन एक्स्ट्रा जुडिशनल किलिंग्स जी तव्हां हिमायत था कयो, चओ था चङो जो हिन गुस्ताख खे क़त्ल कयो, पहिरियों साबित त कयो गुस्ताख, पर साबित करणु छा पुलिस जो कमु आहे? छा साबित करणु? पुलिस जो कमु साबित करणु न आहे, इहो कमु साबित करणु कोर्ट जो कमु आहे। कोर्ट हिनखे फांसी जी सज़ा ॾेई छॾे आहे न, त असांखे को बि एतिराज़ कोन हो। थैंक यू अदा, थैंक यू सो मच, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, अॼु असां कोशिशि कई त असां मुख़्तियार अब्बासी साहिब सां थोरी इंतिहा पसंदी जेका असांजे मुआशिरे में वधी वई आहे, ऐं उन जे नतीजे में असांजो हिकिड़ो 18 ग्रेड जो डॉक्टर जेको ईअं मतिलबु एॾे बेदर्दी सां क़तल थी वञे हलियो, ऐं उहो बि असांजे जेके लॉ एनफोर्समेंट जेके एजेंसीज़ आहिनि, पुलिस, उन जे हथां जेको आहे उहो क़तल थी वञे, त इहो असांजे लाइ हिकिड़ो तमामु ॾुख जी ॻाल्हि आहे। तंहिं करे असां गॾिजी थोरो हिन ते ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे, त असां पंहिंजी सोसाइटी खे जिते इंतिहा पसंदी वधी रही आहे उन खे वरी असां हिकु थोरी देरि बीहूं ऐं सोचूं त असांखे छा करिणो आहे, कहिड़ी हिकमत अमली तयारु करणी आहे, असांखे पंहिंजनि ॿारनि खे कहिड़ो माइंडसेट ॾियणो आहे, कहिड़ी तालीम ॾियणी आहे, जो असां हिन तरक़ी याफ़्ता दुनिया में असां उन्हनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीह सघूं ऐं क़दम क़दम जेको आहे उन्हनि सां गॾिजी हली सघूं। उमेदु आहे त अॼु जो प्रोग्राम तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं तव्हांखे प्रोग्राम पसंदि आयो त कमेंट ज़रूरु कंदा, ऐं जेकॾहिं अञा तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब कंदा। अला भाई।